अचो त तव्हांखे बि पंहिंजी पसंदि जो जन्नत जो हिकिड़ो टुकड़ो थी ॾेखारियां। रब जी ज़मीन केॾी ख़ूबसूरत आहे। उहो मूंखे हिते अची वधीक अहसासु थियो आहे जो हीउ जेको पार्क आहे इहो मूंखे अलाए जे छो पर जन्नत जो हिकु टुकड़ो लॻंदो आहे। एॾो ख़ूबसूरत पार्क, एॾो ख़ूबसूरत पार्क। ऐं मां हमज़ा खे चयो त रमज़ान जो महीनो हले पियो त पाण खे बि चैरिटी करणु खपे। चैरिटी सिर्फ़ु इहा कोन्हे त असीं पंहिंजो ग़रीबनि जी सिर्फ़ु मदद कयूं पिया। चैरिटी हर तरीक़े सां थी सघे थी। तव्हां जेके अलाह जी इबादत कयो था, तव्हां अलाह जी मख़लूक जी मदद करियो था, जानदार जी मदद करियो था। कंहिंजी असां इयादत जे लाइ वियासीं, कंहिंसां मिठो थी करे ॻाल्हायोसीं, कंहिंजे ग़म में असां कंहिंजी हेल्प कई, उन्हनि जो सहारो थियासीं, उन्हनि जी ॻाल्हि ॿुधीसीं, त इहे सभु शयूं असां जेके चैरिटी में अचनि थियूं। त असांखे ॿारनि खे अहिड़ियूं शयूं सेखारणु खपनि त पंहिंजो सिर्फ़ु रमज़ान न पर पूरो साल असांखे अहिड़ा चङा कमु करणु खपनि ऐं पंहिंजे ॿारनि खे अहिड़नि कमनि में इन्वॉल्व बि रखणु खपे त ॿारनि खे बि इन्हनि शयुनि जो अहसासु थिए, उन्हनि जी दिलि में थोरी नरमी अचे ऐं अलाह ते तवकल सिखनि। असां जॾहिं पखियुनि खे पाणी ऐं खाधो ॾियूं था त असां अलाह जी रहमत वारे निज़ाम जो हिसो बणिजी वेंदा आहियूं। अलाह साईं क़ुर में फ़रमाइनि था त ज़मीन ते हलंदड़ को बि जानदार अहिड़ो न आहे जंहिंजो रिज़िक अलाह जे ज़िमे न हुजे। पखियुनि खे असां वांगुरु रिज़िक खे ज़ख़ीरो करण जी ज़रूरत कोन हूंदी आहे। इहे अलाह ते तवकल रखंदा आहिनि। असीं थोरा कमज़ोर इंसान आहियूं शायदि। शुक्र करण जी कमी आहे जो अलाह ते एतिरी तवकल नथा रखूं, पर अलाह इन्हनि पखियुनि जे ज़रिए असांखे तवकल सेखारे थो। अलाह ते भरोसो रखो, पर साॻे वक़्तु कोशिशूं बि कंदा रहो। हमज़ा खे चयो, मूं चयो हिननि खे तव्हां अगरि मानी खाराईंदा नी तव्हांजे लाइ एतिरी दुआ कंदा जो पूरो डे तव्हांजो तमामु घणो सुठो गुज़रंदो। सो हमज़ा हुननि खे मानी ॾींदो पियो वियो ऐं पंहिंजे लाइ दुआ जे लाइ चवंदो पियो वियो। त बसि अलाह असां सभिनी खे पंहिंजे मख़लूक सां मोहबत करणु ऐं अलाह ते भरोसो रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। असांजा ॿार कहिड़ी ईअं सभु कंदा त इहे असांजे लाइ सदका जारिया आहिनि। त ॿारनि सां अहिड़ी शयूं ज़रूरु करणु खपनि ताकी ॿारनि जे अंदरि बि नरमी अचे। त पंहिंजे ॿारनि खे जॾहिं को चङो अमल करियो, पंहिंजे ॿारनि खे पाण सां गॾु ज़रूरु रखंदा करियो ताकी तव्हांजा ॿार असांखां ई सिखनि था। जेको असीं अमल कयूं था ॿार असांखां ॾिसी सिखंदा आहिनि। त कोशिशि करे असांजा अमल अहिड़ा हुजनि जो असांजी औलाद बि नेक थिए। चलो हलिया। मोटा हाँ बस हलो हलो।